हू जॾहिं ॻाईंदो हो त हुनजा आवाज़ जा उभ कतार पड़ाॾा दिलनि खे छुहंदा हुआ। हू जॾहिं ॻाईंदो हो त हारी, नारी, कुड़मी, मज़दूर, पोहरत, तोड़े जे ॿुढड़ियूं औरतूं ऐं वणनि टिणनि पखियुनि में लर्ज़िश पैदा करे छॾींदो हो। हुन जे राग में एॾो त दर्द, एॾो त मिठास, एॾो त प्यारु हूंदो हो जो हर माण्हू जेको ॿुधंदो हो, भले त खणे हुनजे जिस्म में केॾा बि सख़्तु वार हुजनि, पर उहे सरमंद जे आवाज़ ते उभा थी पवंदा हुआ। सरमंद जो आवाज़ रुगो हिकु मौसीक़ी जो आवाज़, हिकु गीत ऐं रागी न हुयो, पर सरमंद जो आवाज़ मारूअड़नि जो दर्द, वतन ऐं देश जी मालिकी कई। हू जॾहिं ॻाईंदो हो त उभ कवार खे छुहंदड़ हिन जो आवाज़ जा पड़ाॾा लखनि दिलनि खे जोड़े विझंदा हुआ। हू धरती ऐं सरती जा गीत खणी सिंध वतन जे वाहण वस्ती खणी ललकार जीअं पुकारींदो हो ऐं कुमारियल दिलनि खे बहके छॾींदो हो। हूअं त सिंध सुरनि ऐं साज़नि ऐं रागनि खां भरी पई आहे, पर उन यज़ीरी दौर ऐं ज़ियालत जे दौर में जेको हिन कसम खयो ऐं वचन कयो पंहिंजी धरती ऐं मारूड़नि सां त धरती जे मारूड़नि जो दर्द, गमान ऐं ॾुख ऐं जेको क़ौमी फ़र्ज़ु आहे, उहो शायदि मूंखे पूरो करिणो आहे। सरमंद उन फ़र्ज़ खे एतिरो त दिली ऐं यकीन सां पूरो कयो जो सरमंद झर जंग ताईं पहुची चुको ऐं सरमंद जे वञण ताईं अॼु बि जेको सरमंद जो ॻायल कलाम आहे, जेको कमु थियल आहे, पूरी धरतीअ खे सैलाब करे पियो। सरमंद हिकु क़ौमी रागी तौरु पूरी सिंध में ॾेह तौरु परॾेह जे माण्हुनि में सुञातो वञे थो। सरमंद अॼु बि सिंध जे दिलनि ते राज करे थो। उहो आवाज़ उत्तर जे थधड़ी हवाउनि सां तालुक ज़िले खैरपुर मीरस जे नंढड़े ॻोठ पिरियालो में 7 मई 1958 ते मोहम्मद हयात मुग़ल जे घर में जनमु वठे थो। संदसि कन में बांग ॾेई रहमान मुग़ल जो नालो रखियो वञे थो। जॾहिं उहो धरती ऐं वतन सिंध जा कलाम ॻाए, राग ॻाए, झर जंग पंहिंजो आवाज़ बणिजी थिए थो, तॾहिं हू सरमंद सिंधी बणिजी वञे थो। हू नौजवानी ज़िंदगी में वतन जे इश्क में अर्पिजी वञे थो। हू पंहिंजी जेकी अबनि ॾाॾनि वारी शनाख़त हुई, उनखे ख़तमु करे वतन सिंध सां इश्क करे थो, तॾहिं हू उनखे सरमंद जो लक़ब मिले थो। सरमंद थियणु कंहिं हर माण्हू जी वस जी ॻाल्हि न आहे। सिंध में हज़ारे रागी आहिनि, पर सरमंद को बि पैदा न थी सघियो आहे। हा, क़ौमी कलाम त हर ॻाए थो, पर सरमंद ज़ियालत जे दौर में जॾहिं केतिरा ई अदीब ऐं कलमकार माठि थी विया, सच लिखण ऐं ॻाल्हाइण खां परे भॼी विया, रियासत जो ॾाढो डंबर ॾिसी केतिरनि ई सियासी माण्हुनि पंहिंजा रस्ता बदिलाए छॾिया, पर सरमंद सिंधी उन दौर में क़ौमी गीतनि सां पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो। सरमंद सिंधी क़ौमी काजनि में सॼी राति बीह क़ौमी इनक़लाबी गीत ॻाईंदो रहियो। सरमंद सिंध जे ख़ूबसूरत शाइरनि खे भरपूर ॻायो। शाह अब्दुल लतीफ़ समेत शेख अयाज़, उस्ताद बुखारी, सरकस सिंधी, अयाज़ गुल, अदल सुमरो, ज़ाहिद शेख, ताजल बेवस, ज़ख्मी चांडियो, नज़र प्यासी, समी बलोच, कोसर बुढ़ो, डॉक्टर मुश्ताक फल ऐं ॿियनि शाइरनि जा कलाम ॻाए संदन पैगाम खे झर जंग ताईं पहुचायो। सिंधी अवाम में के सिंध जो ॿीजल जे नाले सां यादि कयो वञे थो। नामियारे शाइर ताजल बेवस खेसि राग जो राणो सॾियो हुयो। सरमंद सिंधी साईं जी एम सैद जी सालगिरह जे प्रोग्रामनि में हर साल पाबंदी सां शरीक थींदो हो। संदसि ज़िंदगी में सिर्फ़ु सिंध सां मोहबत हूंदी हुई ऐं सरमंद सिंधी हिकु रोड एक्सीडेंट में सख़्तु ज़ख़्मी थी पियो हो, जंहिंमें संदसि हिकु जंग जी हॾी भॼी पई हुई, जंहिं करे खेसि कराची जी अस्पताल में लोही राड लॻाई ऐं पाण उन जे वसीले हलणु लॻो। कुझु अरसे बाद उहा अभागी ॾींहुं अचे थो ऐं 27 डिसंबर 1996 ते बदीन मां हिकु प्रोग्राम करे कोस्टर ज़रिए कराची वापसि वञी रहियो हो त दीवान शुगर मिल वटि ठटे जे वेझो कोस्टर जो कमनि सां भरियल हिकु ट्रक सां टकर थी पियो, जंहिंमें हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो। खेसि कराची नियो पियो वियो त रस्ते में दम धणी हवाले करे असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो। संदसि उमिरि उन वक़्तु 35 साल जी फूह जवानी हुई ऐं सरमंद पंहिंजे ॿचिड़नि सां गॾु मारूअड़नि
ऐं संदनि आशिकनि खे यतीम करे वियो। जेको ख़्याल सरमन जे वञण खां पोइ थियो, उहो ख़्याल अॼु ॾींहं ताईं मौसीक़ी में सरमन जी आवाज़ वारो पूरो न थियो आहे। हर वालदेन जी सरमन खे बि ख़्वाहिश हुई त पुटु ॼमे ऐं संदसि ज़िंदगी में पुट जो जनमु नथो थिए ऐं संदसि वफ़ात खां पोइ 3 ॾींहंनि खां पोइ संदसि वञी पुट जो जनमु ॾिए थी, जंहिंजो नालो अज़ीज़ रहमान रखियो वियो। खेसि हिकु पुटु ऐं हिकु धीउ मारिया जो औलाद आहे। हिन वक़्तु सरमन सिंधी जो नंढो भाउ अहमद मुग़ल संदसि नक्शे क़दम ते हलंदे पंहिंजे भाउ जो नालो रोशन करे रहियो आहे। सरमन सिंधी वफ़ात बाद अली हसन चांडे संदसि यादि में तासरीन ते ॿधल हिकु किताबु सिंध जो बीजल सरमन सिंधी सहेड़े 1997 में सरमन सिंधी यादगार कॉमेडी तरफ़ां छपाए पधिरो कयो। ही वीडियो ऐं डॉक्यूमेंट्री तव्हां दोस्तनि जे अॻियां आऊं नाले सजाद अली चांडियो एज़ अ PhD टीचर तव्हां दोस्तनि जे अॻियां पेश कयां थो। उमेद त यकीनन तव्हांखे पसंदि ईंदी। जेकर पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा, शेयर ज़रूरु कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे फॉलो कंदा, सब्सक्राइब कंदा। थैंक यू। सरमन जूं यादियूं, सरमन जा गीत ऐं हुन जूं क़ौमी ख़िदमतूं सॼी सिंध खे हमेशह यादि रहंदियूं। सरमन जो विछोड़ो ॼण सॼी सिंध जो हिकिड़ो अहिड़ो बहितरीनु रागी, अहिड़ो क़ौमी कलाकार असां खां खसिजी वियो जो जंहिंजो ख़्याल असां नज़र लॻी वई, ॼण नज़र लॻी वई हिन घर जे बहार खे को नांग सरा पहिरियो, को नांग सरा पहिरियो आनी नज़ारनि खे ॼण नज़र लॻी